सेवण में शहरियुनि तरफ़ां पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील ॾिसूं था अकरम मेमण जी रिपोर्ट में। हल्के सेवण में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ यूसी आराज़ी जे रहवासियुनि जदोजहद कमेटी अॻुवाणी मामले जी डेथो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सेवण प्रेस क्लब ॾाढो सख़्तु नारेबाज़ी कई। सिर्फ़ असां यूसी आराज़ी जो ही जेको शऊर नौजवान ही जेके पीर सन ही बुढ़ा जेके हिते असां मुतालबो खणी आया आहियूं, इहो हफ़्ते जे अंदरि असांखे टैंकरनि ते यूसी आराज़ी जी बजट मां पाणी मुहैया न कयो वियो त ईंदड़ हफ़्ते इंशाल्लाह इहो असां पंहिंजे एहतजाज जो दायरो वधाए सघूं था। असां बुख हड़ताल ते वेही सघूं था, उन खां असां अञा वधीक वञी सघूं था। महिरबानी तव्हांजी। असां वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था। ॿी ॻाल्हि इहा त असांखे दरिया मां पाणी जा जेके लाइन आहिनि पाइप लाइन लॻाए असांजे यूसी आराज़ी बाननि ताईं ॿई पटियूं जेके रोड जूं आहिनि ॿई पासा उन्हनि खे ग़रीब माण्हुनि खे पाणी ॾिनो वञे। पीअण जे पाणी लाइ ख़ासि तौर ते असां यूसी आराज़ी तमामु सख़्तु परेशान आहे, जंहिंजो हल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी फ़राहमी आहे। सो पुरज़ोर अपील आहे सिंध गवर्नमेंट खे त महिरबानी करे पीअण जो पाणी असांखे फ़राहम कनि। महिरबानी। असांजो मुतालबो इहो आहे त तहलके सेवण जी जेका यूसी आराज़ी उन में पाणी जी शदीद खोट ऐं यूसी आराज़ी हींअर अहिड़ो ॾेख ॾेई रही आहे जो बिल्कुलु थर जे बनस्बत बराए महिरबानी असांखे जीअण लाइ पाणी ॾियो, असांखे पीअण। अॻुवाणनि मुतालबो कयो त बिना देर जे पीअण जो पाणी ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादिर कुंबर, सिंध टीवी न्यूज़ सेवण।